नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो चयो है त वण सेहत लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद हुअण सां गॾोगॾु माहौलियाती आलूदगी ते ज़ाब्तो आणण में पिण अहम किरदार अदा कनि था। इहो ई सबबु आहे जो ज़िले इंतज़ामिया पारां पूरे ज़िले में मौसम बहार में 3 लख वण लॻाइण जो मनसूबो जोड़ियो वियो, जंहिं तहत ज़िले जे हर खाते जे अमलदारनि ऐं अमले खे पंहिंजी ऑफिस जी अताते में वण लॻाइण जो हदफ़ ॾियण सां गॾोगॾु अवामी हंधनि ते ॿूटा पोखण जी पिण रथाबंदी कई वई आहे त जीअं ई माहौलियाती आलूदगी ते ज़ाब्तो आणण सां गॾोगॾु अवाम खे पिण ख़ुशगवार माहौल फराहम करे सघिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन कबीर शहर में ॿूटा लॻाए मौसम बहार जे वणकार मुहिम जो इफ़्तिताह जे मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो आहे त इन मौक़े ते डिविज़नल फॉरेस्ट ऑफिसर आबिद हुसैन रिंद, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासी, चेयरमैन टाउन कमेटी कबीर सिद्दीकी ऐं ॿियनि समूरनि खातनि जे अमलदारनि पंहिंजे खाते पारां वणकार मुहिम जो आगाज़ कनि था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।